मत्ती अध्याय 26 यीशुअ जे खिलाफ़ साजिश। जॾहिं यीशु इहे सभु ॻाल्हियूं करे चुको त उन खां पोइ हुन पंहिंजे चेलनि खे चयईं, तव्हांखे ख़बर आहे कि 2 ॾींहंनि खां पोइ फसह जो त्योहारु आहे ऐं उन वक़्तु माण्हूअ जे पुट खे हुन जे विरोधियुनि जे द्वारा क्रूस ते चढ़ाइण जे लाइ पकड़ायो वेंदो। तॾहिं मुख्य याजक ऐं माण्हुनि जा पुरनिया कैफ़ा महायाजक जे घर जे पधर में इकट्ठा थिया ऐं उहे मिली करे पाण में इहो सलाह मशवरो करण लॻा कि कीअं यीशुअ खे दोखे सां पकड़ाए करे माराए छॾनि। पर उहे चवनि पिया, त्योहार जे ॾींहंनि में इहो न कंदासीं, किथे ईअं न थिए कि माण्हू दंगो फसाद कनि। यीशुअ जे मथां अतुर विझणु। यीशु बेतनिया गाम में शमोन जे घर में हो, जंहिंखे पहिरियों कोड़ जी बीमारी हुई। त उते हिकु स्त्री संगमरमर जी शीशीअ में ॾाढो महांगो अतुर खणी आई ऐं जॾहिं यीशु रोटी खाइण वेठो त उन स्त्रीअ यीशुअ जे मथे ते उहो अतुर विधईं। इहो ॾिसी यीशुअ जा चेला कावड़जी करे चवण लॻा, छो इन अतुर खे अजायो विञायो वियो? इन अतुर खे वॾी क़ीमत में विकिणे करे उहे पैसा ग़रीबनि खे ॾेई सघिबा हुआ। यीशुअ इहो ॼाणे करे कि चेलनि छा चयऊं, उन संदनि खे चयईं, इन स्त्रीअ खे छो था तंग कयोसि? इन त मुंहिंजे लाइ ॾाढो सुठो कमु कयो आहे। ग़रीब त तव्हां सां गॾु सदाईं रहंदा, पर मां तव्हां सां गॾु सदाईं न रहंदुमि। इन स्त्रीअ मुंहिंजे शरीर ते इहो जेको अतुर हयो अथईं, मञो उहो इन ॻाल्हि खे थो ॾेखारे कि उन मुंहिंजे दफ़नाए वञण जी तयारी कई अथईं। मां तव्हांखे सच थो चवां, सॼे जगत में जिते बि ख़ुशख़बरीअ जो प्रचार कयो वेंदो, उते इन स्त्रीअ जे इन कम जो बि ज़िक्र इन जी यादि में कयो वेंदो। यहूदा इस्करियोतीअ जो विश्वासघात। तॾहिं यहूदा इस्करियोती, जेको 12 चेलनि मां हिकु हो, मुख्य याजकनि वटि वियो ऐं उन्हनि खां पुछईं, अगरि मां यीशुअ खे पकड़ाइण में तव्हांजी मदद कयां त इन जे बदिले तव्हां मूंखे छा ॾींदव? तंहिं ते उन्हनि यहूदा खे 30 चांदीअ जा सिक्का वज़न करे ॾिनऊंसि। पोइ उन ई वक़्त खां यहूदा यीशुअ खे पकड़ाइण जो मौक़ो ॻोल्हण लॻो। चेलनि सां गॾु फसह जी रोटी खाइणु। अख़मीरी रोटीअ जे त्योहार जे पहिरें ॾींहुं चेला यीशु वटि अची करे पुछण लॻा, तूं किथे थो चाहीं कि असां वञी करे तुंहिंजे लाइ फसह जे त्योहार वारी रोटी खाइण जी तयारी कयूं? यीशुअ उन्हनि खे चयईं, यरूशलेम शहर में इन फलाणे माण्हू वटि वञो ऐं उनखे मुंहिंजे नाले सां वञी ईअं चइजो कि गुरुअ ईअं चयो अथईं त मुंहिंजो वक़्तु अची पहुतो आहे, मां पंहिंजे चेलनि सां गॾु फसह जो त्योहार तुंहिंजे घर में मल्हाईंदुमि। सो चेलनि उहो ई कयो जीअं यीशुअ उन्हनि खे चयो हो ऐं फसह जी रोटीअ जी तयारी कयूं। जॾहिं शाम थी त यीशु पंहिंजे 12 ई चेलनि सां गॾु रोटी खाइण जे लाइ वेठो। रोटी खाइण जे वक़्तु यीशुअ चयईं, मां तव्हांखे सच थो चवां कि तव्हां मां हिकु ॼणो मूंखे दोखे सां पकड़ाईंदो। इहो ॿुधी चेला ॾाढो मायूस थी विया ऐं हिकु हिकु करे यीशुअ खां पुछण लॻा, प्रभु, छा उहो मां आहियां? यीशुअ उन्हनि खे चयईं, उहो ई जेको मूंसां गॾु थालीअ मां रोटी खाई रहियो आहे, उहो ई मूंखे दोखे सां पकड़ाईंदो। माण्हूअ जो पुटु त मारियो वेंदो ई, जीअं हुन जे बारे में पवित्र शास्त्र में लिखियलु आहे, पर हाय आहे उन माण्हूअ ते जेको उनखे दोखे सां पकड़ाए थो। इहो उन माण्हूअ जे लाइ केॾो सुठो हुजे हा कि उनजो जनम ई न थिए हा। इन ते यहूदा इस्करियोतीअ, जेको यीशुअ खे दोखे सां पकड़ाइण वारो हो, संदसि खां पुछईं, हे गुरु, किथे उहो मां त न आहियां? यीशुअ उनखे चयईंसि, हा, तूं ई आहीं। प्रभु भोज। जॾहिं उहे खाइनि पिया त यीशुअ हिकु रोटीअ खे खणी परमेश्वर जो धन्यवाद करे तोड़ियईं ऐं चेलनि खे ॾेई करे चयईं, खणो, इन खे खाओ, इहा मुंहिंजे शरीर खे थी ॾेखारे। पोइ हुन अंगूर जे रस जे कटोरे खे बि खणी परमेश्वर जो धन्यवाद कयईं ऐं चेलनि खे ॾेई करे चयईं, तव्हां सभु इन मां पीओ, इहो मुंहिंजे खून खे थो ॾेखारे, जेको माण्हुनि ऐं परमेश्वर जे विच में इन नई वाचा जी स्थापना थो करे ऐं ॾाढनि जे पापनि जी माफ़ीअ जे लाइ वाहियो थो वञे। मां तव्हांखे चवां थो कि हाणे खां अंगूर जो इहो रस उन ॾींहं ताईं वरी कॾहिं न पीअंदुमि, जेसि ताईं तव्हां सां गॾु परमेश्वर जे राज्य में नओं अंगूर जो रस न पीयां। उन खां पोइ यीशु ऐं संदसि जा चेला भॼन ॻाइण लॻा ऐं भॼन ॻाइण खां पोइ जैतून पहाड़ीअ ते हली विया। सभिनीनि चेलनि जे इनकार करण जी भविष्यवाणी। जॾहिं उहे रस्ते ते ई हुआ त यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयईं, तव्हां सभु अॼु राति जो ई मूंखे छॾे भॼी वेंदव, छोकी पवित्र शास्त्र में इहो लिखियलु आहे कि मां चरवाहे खे मारींदुमि ऐं झुंड जूं रिढूं विखुरजी वेंदियूं। पर मां पंहिंजी मौत मां जी उथण खां पोइ तव्हां खां पहिरियों गलील ॾांहुं वेंदुमि। इन ते पतरस यीशुअ खे चयईं, भले ई सभु ॼणा तोखे छॾे वञनि त वञनि, पर मां तोखे कॾहिं बि छॾे न वेंदुमि।
यीशुअ पतरस खे चयईं, मां तोखे सच थो चवां कि अॼु ई राति जो कुकड़ जे बांग ॾियण खां पहिरियों तूं 3 दफ़ा मूंखे सुञाणण खां इनकार कंदे। इन ते पतरस यीशुअ खे चयईं, अगरि मूंखे तोसां गॾु मरणो बि पए त बि मां तोखे सुञाणण खां इनकार न कंदुमि। ईअं ई ॿियनि सभिनीनि चेलनि बि चयो। गतसमनीअ जे बाग़ में यीशुअ जो प्रार्थना करणु। पोइ यीशु पंहिंजे चेलनि सां गॾु गतसमनी नाले जे हिकु बगीचे में आयो ऐं उन्हनि खे चयईं, जेसिताईं मां उते वञी प्रार्थना कयां तेसिताईं तव्हां हिते ई वियो। उते यीशु पाण सां गॾु पतरस ऐं जब्दीअ जे 2 पुटनि यूहन्ना ऐं याकूब खे वठी वियो। उहो पाण दुखी ऐं व्याकुल थियण लॻो। पोइ यीशुअ उन 3 चेलनि खे चयईं, मुंहिंजो दिलि एतिरे हद ताईं उदास आहे कि मञो मुंहिंजो साहु निकिरी रहियो आहे। तव्हां हिते तरसो ऐं मूंसां गॾु जाॻंदा रहो। उन खां पोइ यीशु उन्हनि खां थोरो परते वियो ऐं पंहिंजे गोॾनि भर अची पंहिंजो सीस नवाए करे ईअं प्रार्थना करण लॻो, हे पिता परमेश्वर, अगरि थी सघे त इहो दुख जो कटोरो मूं वटां हटाए छॾ, पर त बि मुंहिंजी न तुंहिंजी इच्छा पूरी थिए। पोइ जॾहिं यीशु प्रार्थना करे पंहिंजे चेलनि वटि वापसि आयो त उन्हनि खे सुम्हंदे ॾिठईं। सो इन ते हुन पतरस खे चयईं, छा तव्हां मूंसां गॾु 1 कलाक बि न जाॻी सघियव? जाॻंदा रहो ऐं प्रार्थना कंदा रहो, ताकी प्रलोभन अचण जे वक़्तु किथे तव्हां पाप में किरी न पओ। आत्मा त तयार आहे पर शरीर कमज़ोर आहे। यीशु वरी ॿीहर उन्हनि खां थोरो परते वञी करे ईअं प्रार्थना करण लॻो, हे पिता परमेश्वर, जेकॾहिं दुख जो इहो कटोरो मुंहिंजे पीअण खां सवाइ नथो टरी सघे त पोइ तुंहिंजी ई इच्छा पूरी थिए। पोइ जॾहिं यीशु वरी ॿीहर चेलनि वटि वापसि मोटी आयो त उन्हनि खे वरी सुम्हंदे ॾिठईं, छोकी संदनि जूं अखियूं निंड सां भरियल हुयूं। यीशु वरी उन्हनि खे छॾे करे थोरो परते वियो ऐं उन्हनि ई लफ़्ज़नि में 4 दफ़ो प्रार्थना कई। पोइ जॾहिं उहो वापसि पंहिंजे 3 चेलनि वटि मोटी आयो त उन्हनि खे चयईं, अञा ताईं सुम्ही पिया आहियो ऐं आराम था कयो? ॾिसो, उहो वक़्तु अची पहुतो आहे कि जॾहिं माण्हूअ जे पुट खे पापियुनि जे हथां पकड़ायो थो वञे। उथो हलो, ॾिसो, मूंखे धोखे सां पकड़ाइण वारो वेझो अची पहुतो आहे। यीशुअ जो धोखे सां पकड़ायो वञणु। यीशु उन्हनि खे इहो चए ई पियो त यहूदा इस्करियोती, जेको 12 चेलनि मां हिकु हो, उते आयो। उन सां गॾु मुख्य याजकनि ऐं माण्हुनि जे पुरनियनि जे तरफ़ां हिकु ॾाढी वॾी भीड़ तलवारूं ऐं लठूं खणी उते आई। यहूदा उन्हनि खे इहा निशानी ॾिनी हुई कि जंहिंखे मां चुमी ॾियां उहो ई यीशु आहे, उन खे पकड़े वठिजो। पोइ यहूदा ओॾीमहिल ई यीशुअ वटि वञी करे चयईंसि, हे रब्बी, नमस्कार, ऐं उन खां पोइ हुन यीशुअ खे चुमी ॾिनई। इन ते यीशुअ यहूदा खे चयईं, दोस्त, जंहिं कम जे लाइ तूं आयो आहीं उहो कर। इन खां पोइ उन भीड़ यीशुअ खे पकड़े गिरफ़्तार कयो। इन ते यीशुअ जे साथियुनि मां हिकु ॼणे पंहिंजी तलवार खे कढी करे महायाजक जे दास जे मथां वार कयईं ऐं उन जो कनु कटे छॾियईं। इहो ॾिसी यीशुअ उन खे चयईं, पंहिंजी तलवार मयान में विझ, छोकी त जेके बि तलवार सां माण्हुनि खे मारनि था उहे बि तलवार सां ई मारिया वेंदा। तोखे छा थो लॻे कि मां पंहिंजे पिता परमेश्वर खां विनती करे मदद न घुरी सघंदो आहियां? मुंहिंजे मदद घुरण ते उहो हाणे जो हाणे ई स्वर्गदूतनि जी 12 टोलियुनि खां वधीक मोकिले छॾींदो। पर जेकॾहिं मां ईअं कयां त पोइ भला पवित्र शास्त्र जूं उहे ॻाल्हियूं कीअं पूरियूं थींदियूं जंहिंमें ईअं लिखियलु आहे कि इहो सभु कुझु ईअं ई थियणु ज़रूरी आहे। उन खां पोइ यीशुअ भीड़ खे चयो, छा मां डाकू आहियां कि तव्हां मूंखे तलवारूं ऐं लठूं खणी करे पकड़ण जे लाइ आया आहियो? मां त रोज़ मंदर में माण्हुनि खे सिख्या ॾींदो हुउमि, ओॾीमहिल तव्हां मूंखे गिरफ़्तार न कयव। पर हाणे इहो सभु कुझु इन करे थी रहियो आहे ताकि भविष्य वक्ताउनि जेको कुझु पवित्र शास्त्र में मुंहिंजे बारे में लिखियो आहे उहो सभु पूरो थिए। इन ते यीशुअ जा सभु चेला संदसि खे छॾे करे भॼी विया। यहूदी महासभा जे साम्हूं यीशु। जिन माण्हुनि यीशुअ खे गिरफ़्तार कयो हो उहे उन खे कैफा नाले जे महायाजक ॾे वठी आया। उते धर्मशास्त्री ऐं पुरनिया बि इकट्ठा थिया हुआ। पतरस कुझु फ़ासिलो रखी यीशुअ जे पोयां पोयां महायाजक जे घर जे पधर ताईं वियो ऐं अॻियां छा छा थियण वारो आहे इहो ॾिसण जे लाइ उते हू पहिरेदारनि सां गॾु वेही रहियो। मुख्य याजक ऐं सॼी यहूदी महासभा यीशुअ खे मारे छॾण जे लाइ संदसि जे विरोध में कूड़ी गवायुनि जी ॻोल्हा में हुई। ॾाढनि ई कूड़नि गवाहुनि अची करे कूड़ ॻाल्हायो, पर त बि उन्हनि खे यीशुअ जे विरोध में कोई अहिड़ी गवाही न मिली। पोइ आख़िर 2 ॼणनि अची करे यीशुअ जे ख़िलाफ़ में ईअं चयऊं कि असां इन माण्हूअ खे इहो चवंदे ॿुधो आहे कि मां परमेश्वर जे मंदर खे ढाहे सघंदो आहियां ऐं 3 ॾींहंनि में उन खे वापसि ठाहे सघंदो आहियां। इन खां पोइ महायाजक सभा जे विच में बीह करे यीशुअ खां पुछो,
छा तो वटि इन ॻाल्हियुनि जो कोई जवाबु कोन्हे? हे माण्हू तुंहिंजे खिलाफ़ में छा था गवाही ॾियनि? पर यीशु चुप ई रहियो। इन ते महायाजक हुन खे वरी चयईं, मां तोखे जीवित परमेश्वर जी कसम थो ॾियां कि असांखे ॿुधाए, छा तूं ही परम प्रधान परमेश्वर जो पुटु मसीह आहीं? यीशुअ उन खे चयईंसि, हा मां आहियां। मां तव्हांखे चवां थो, हाणे खां तव्हां माण्हूअ जे पुट खे सर्वशक्तिमान परमेश्वर जे साॼे पासे वेठल ऐं आसमान जे बादलनि ते ईंदे ॾिसंदव। इहो ॿुधंदे ई महायाजक पंहिंजा कपिड़ा फाड़े करे चयो, इन परमेश्वर जी निंदा कई आहे। हाणे असांखे ॿियनि गवाहुनि जी छा ज़रूरत आहे? ॾिसो, तव्हां हाणे पाण ई परमेश्वर जी निंदा ॿुधी आहे। सो हाणे तव्हांजी यीशुअ जे बारे में छा राय आहे? उन्हनि चयो, हे मौत जी सज़ा जे लाइक़ु आहे। उन खां पोइ उन्हनि यीशुअ जे मुंहं ते थुकूं हयऊंसि ऐं संदसि खे मुकूं बि हयऊंसि। ऐं कुझु माण्हुनि त हुन खे लाफ़ा हणंदे चयऊंसि, हे मसीह, भविष्यवाणी करे असांखे ॿुधाए, कंहिं तोखे लाफ़ो हयो? पतरस जो यीशुअ खे इनकार करणु। पतरस उन वक़्तु ॿाहिरि पधर में वेठो हुयो त उते महायाजक जी हिकु नौकराणी आई ऐं संदसि खे चयईंसि, तूं बि त यीशु गलीलीअ सां गॾु हुएं? इन ते पतरस उते बीठल सभिनीनि माण्हुनि जे साम्हूं इन ॻाल्हि जो इनकार करे ईअं चयईं, मूंखे न ख़बर आहे कि तूं छा थी चईं। उन खां पोइ पतरस उतां उथी करे ॿाहिरि पधर जे दरवाजे जी तरफ़ वियो। उते हिकु ॿी नौकराणीअ पतरस खे ॾिठो ऐं उहा पतरस जे बारे में उते बीठल माण्हुनि खे ईअं चवणु लॻी, इहो बि त यीशु नासरीअ सां गॾु हुयो। पतरस वरी इन ॻाल्हि जो इनकार कयईं ऐं इन दफ़े त हुन कसम खाई करे ईअं चयईं, मां यीशुअ खे न सुञाणांसि। थोरी देरि खां पोइ वरी ईअं थियो कि जेके उते माण्हू बीठा हुआ उहे पतरस वटि आया ऐं ईअं चवणु लॻा, सच में तूं बि यीशुअ जे साथियुनि मां ई हिकु आहीं, छोकी तुंहिंजे ॻाल्हाइण सां लॻे ई थो कि तूं गलील जे क्षेत्र जो आहीं। हिते पतरस पंहिंजे पाण खे कोसणु लॻो ऐं कसम खाई करे चयईं, मां यीशुअ खे न सुञाणींदो आहियां। पोइ ओॾी महिल ई कुकड़ बांग ॾिनी। तॾहिं पतरस खे प्रभु यीशुअ जी चयल उहा ॻाल्हि यादि आई कि कुकड़ जे बांग ॾियण खां पहिरियों तूं 3 दफ़ा मूंखे सुञाणण खां इनकार कंदे। उन खां पोइ उहो उतां ॿाहिरि वञी करे ॾाढो रोअणु लॻो।